सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक ॿियो घण रक़मनि जो जोड़ एडिशन ऑफ पॉलिनोमियल्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां पॉलिनोमियल्स जी एडिशन जे बारे में सिखंदासीं, यानी घण रक़मनि जे जोड़ जे बारे में पढ़ंदासीं। असां इहो टॉपिक 6 दर्जे में पढ़ी चुका आहियूं। हिन में असां विरजाईंदासीं त असां हुनजे मुतलिक़ छा पढ़ियो आहे ऐं असांखे हुनजी कहिड़ी थियोरिटिकल नॉलेज मौजूदु आहे। ॿारो असां पोयनि सबक में पढ़ी चुका आहियूं त पॉलिनोमियल्स या घण रक़मियूं अलजब्रा जा इज़हार हूंदा आहिनि, यानी अलजब्रिक एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि जिन में हिक खां वधीक टर्म्स या रक़मूं हूंदियूं आहिनि। अचो त असां पॉलिनोमियल्स जे मुतलिक़ जेको पढ़ियोसीं उन्हनि मां जेके टर्मिनोलॉजी आहे या जेके इस्तिलाह आहिनि उन्हनि खे थोरो विरजाए वठूं। असां सभिनी खां पहिरीं ॾिठो त ही सभु जेके आहिनि उहे टर्म्स आहिनि, x² 2y 3z² ऐं 5, इहे सभु रक़मूं या टर्म्स आहिनि हिन हिकिड़े पॉलिनोमियल जा, जंहिंमें 4 रक़मूं आहिनि। उन खां पोइ असां ॾिठो त उहे रक़मूं जिन में बदिलजंदड़ मौजूदु आहे, यानी वेरिएबल आहे, जीअं हीअ में x आहे, हिन में y आहे, हिन में z आहे, उहे बदिलजंदड़ रक़म आहे, यानी उहे वेरिएबल टर्म्स आहिनि। ऐं उहे रक़म जंहिंमें बदिलजंदड़ कोन्हे उहो कांस्टेंट टर्म आहे, यानी मुक़रर या मुस्तक़िल रक़म आहे। सो असां वटि वेरिएबल टर्म्स हूंदा आहिनि ऐं कांस्टेंट टर्म्स हूंदा आहिनि। असां इहो बि ॾिठो त जेके वेरिएबल खां अॻु में अदद लिखियल हूंदा आहिनि उन्हनि खे असां कोफिशेंट या अददी मुंड या सिर चवंदा आहियूं, ऐं जेका निशानी हूंदी आहे उन खां अॻु में उहा हुन अददी मुंड जो हिसो हूंदी आहे, यानी ही माइनस जेको आहे उन 3 जो हिसो आहे, यानी हिन z² जो अददी मुंड या कोफिशेंट -3 आहे। अहिड़ी तरह हिन y जो अददी मुंड +2 आहे। हिन x जे साम्हूं कुझु कोन्हे लिखियल, हिन जो मतिलबु त हिन जो अददी मुंड छा थींदो, हिकु अददी मुंड हूंदो आहे त उनखे न लिखिबो आहे। डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन, यानी ज़र्ब जी विरासत वारी ख़ासियत असांजे 5 दर्जे जे निसाब में हुई ऐं असां पढ़ी आया आहियूं। इहा ख़ासियत असां मुसलसल इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं, पर शायदि असांखां हुनजी वसफ़ विसरी रहिजे। सोचो त हिकिड़ो दफ़ो जल्दी सां हिन वसफ़ खे ऐं उन ख़ासियत खे यादि करे वठूं। इहा ख़ासियत चए थी त ज़रबींदड़ ॾिंगियुनि में मौजूदु जोड़ ते विरहाइजी वेंदा आहिनि, यानी डिस्ट्रीब्यूट थी वेंदा आहिनि, यानी मल्टीप्लिकेशन इज़ डिस्ट्रीब्यूटिव ओवर अडेंडेड नंबर्स। अडेंडेड जो मतिलबु उहे अदद जेके पाण में जोड़ थींदा हुजनि। अचो त हिनखे हिकिड़े मिसाल ते सम्झूं जीअं असांखे आसानी सां सम्झ में अचे। सम्झो त असां वटि हिकिड़ो हिन क़िस्म जो एक्सप्रेशन आहे या इज़हार आहे, 4 ज़रबिया ॾिंगियुनि में 2 + 3, 4 मल्टीप्लाइड बाय इंटू ब्रैकेट 2 + 3। हाणे इहो चए थो त हीअ जेको 4 आहे उहो हिननि ॿिन्ही ते डिस्ट्रीब्यूट थींदो, विरहाइजी वेंदो, यानी 4 हिन ते ऐं हिन ते विरहाइजी वेंदो। कीअं? यानी जेकॾहिं मूं ही ॾिंगियुनि में मौजूदु जोड़ वारा अदद जेके आहिनि उहे लिखिया हिते 2 ऐं 3, त हीअ जेको 4 आहे उहो विरहाइजी वेंदो, यानी हिन सां बि ज़र्ब थींदो ऐं हिन सां बि ज़र्ब थींदो, ऐं ही ॿई जेके एक्सप्रेशन उनजो रिज़ल्ट हिकु जेतिरो हूंदो, यानी इहे बराबरि हूंदा। यानी ईअं चई सघिजे थो त असां जेको आहे भली पहिरीं जोड़ करे ऐं पोइ ज़र्ब कयूं, या पहिरीं ज़र्ब करे ऐं पोइ जोड़ कयूं, ॿिन्ही जो जवाबु साॻियो ईंदो। हिन खे असां मैथमेटिकल एक्सप्रेशन में हीअं लिखंदा आहियूं, CA + B = AC + BC, यानी हिन C सां हिन खे बि ज़र्ब कंदा आहियूं ऐं हिन खे बि ज़र्ब कंदा आहियूं। C डिस्ट्रीब्यूट थींदो आहे A ऐं B ते। हिन अमल खे असां एक्सपेंशन चवंदा आहियूं, यानी ॾिंगियूं खोलण जो अमल चवंदा आहियूं। ॾिंगी खोली आहे असां हिन खे एक्सपेंड कयो आहे। हिन खे जेकॾहिं असां उबतो ॾिसूं, यानी असांखे जेकॾहिं हीअ मिलियल हुजे ऐं हुन मां हीअ हासिलु कयूं त छा थींदो, उनखे असां लिखी सघूं था हिन तरीक़े सां त AC + BC = CA + B, या A + B पहिरीं इंटू ब्रैकेट उन खां पोइ C। हिन अमल खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं कॉमन कढण जो अमल, यानी असां C खे ॿिन्ही मां कॉमन कढियो ऐं बाक़ी जेको बचियो उनखे ॾिंगियुनि में रखी छॾियोसीं, हिनखे असां कॉमन कढण जो अमल चवंदा आहियूं। सो अंग्रेज़ीअ में हिनखे असां फैक्टराइज़ेशन चवंदा आहियूं। ही ॿई अमल जेके आहिनि उहे
डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन जा आहिनि। असां हिनखे इस्तेमालु कंदा रहिया आहियूं, पर असांखे ख़बर न हुई या यादि न हो त हिनखे असां डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चवंदा आहियूं। हिकिड़ो दफ़ो वरी वरजाईंदो हलां त डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी छा आहे। उहा चए थी त जोड़ करे ज़र्ब कजे या सभिनी खे ज़र्ब करे पोइ जोड़ कजे, ॿई बराबरि हूंदा आहिनि। हिकिड़ी ॿी शइ जेका असां यादि कंदासीं उहा इहा आहे त साॻिए क़िस्म जूं रक़मूं रुॻो पाण में गॾु करे सघजनि थियूं। यानी असां लाइक टर्म्स खे पाण में गॾे सघूं था ऐं अनलाइक टर्म खे नथा गॾे सघूं। हीउ असांजो सही आहे ऐं हीउ असांजो ग़लति आहे। अनलाइक टर्म्स खे गॾे कोन था सघूं। मतिलबु लाइक टर्म्स छा आहिनि? लाइक टर्म्स जिन खे असां साॻियूं रक़मूं चवंदा आहियूं, उहे रक़मूं आहिनि जंहिंजा बदिलजंदड़ हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻी सघ वारा हुजनि। यानी वेरिएबल्स जेके आहिनि उन्हनि टर्म्स में उहे सेम हुजनि ऐं सेम पावर वारा हुजनि। यानी जेकॾहिं एक्स आहे त हुनजो पावर 2 आहे त एक्स स्क्वायर वारा जेके बि रक़मूं हूंदियूं उहे साॻिए क़िस्म जूं रक़मूं हूंदियूं। पर एक्स वारियूं या एक्स क्यूब वारियूं रक़मूं साॻिए क़िस्म जूं न हूंदियूं, उहे अनलाइक टर्म्स हूंदा। अचो त असां मिसाल तौरु हिकु रक़मी उदाहरण जो जोड़ ॾिसूं ऐं इन मिसाल ते असां यादि कयूं त असां मोनोमियल्स खे ऐं पॉलिनोमियल्स खे कीअं जोड़ कंदा आहियूं। असां 6 दर्जे में इहो करे चुका आहियूं। सो मिसाल लाइ असां ठहंदासीं एड 3a एंड 7a। 3a ऐं 7a खे एड कबो। सो असां लिखंदासीं 3a + 7a। उन मां असां ॾिठो त a हुन में कॉमन आहे, a खे असां कॉमन कढी छॾियो ऐं ब्रैकेट में 3 + 7 अची वियो। यानी असां वटि जेको आहे हीउ जेको आहे उहो कॉमन आहे हिन में। असां हिनखे कॉमन कढियोसीं ऐं हिनखे कॉमन कढियोसीं ऐं असां वटि जेको आहे रहिजी वियो 3 + 7a। हाणे जेको 3 + 7a आहे इहो नओं कोफिशिएंट थींदो असांजो हिन a जो। इहो असांजो नओं कोफिशिएंट थींदो। हाणे हिन 3 + 7 खे असां कीअं जोड़ करे सघूं था? असां हिकिड़ो त उमूदी तरीक़े सां जोड़ करे सघूं था, जेको असांखे ख़बर आहे त असां कंदा आहियूं हमेशह 3 लिखंदासीं, 7 लिखंदासीं, जोड़ जो निशान ॾींदासीं, इन्हनि ॿिन्ही खे गॾु कंदासीं त असां वटि थींदो 10। यानी हिनखे असां लिखी सघूं था त 3 ऐं 7 थींदो 10 ऐं a जेको आहे एज़ इट इज़ रहंदो 10a लिखी सघूं था। ॿियो तरीक़ो असांजो आहे हॉरिज़ॉन्टल मेथड या उफ़क़ी तरीक़ो। उन में असां लिखंदा आहियूं 3 + 7 = 10। वॾा थिया आहियूं न, असांखे हाणे उभे तरीक़े जी कहिड़ी ज़रूरत आहे। असां त जेको आहे उहो ईअं उफ़क़ी तरीक़े सां करे सघूं था। असां हिननि ॿिन्ही तरीक़नि खे सिंधीअ में हिनखे असां उभो जोड़ बि चवंदा आहियूं ऐं उफ़क़ी तरीक़े खे हॉरिज़ॉन्टल मेथड खे असां सिधो जोड़ बि चवंदा आहियूं। हाणे हिकिड़े तरीक़े सां असां ॾिठो त जॾहिं असां ॿिनि मोनोमियल्स खे जोड़ कयो, यानी हिकु रक़मी उदाहरण जो जोड़ कयोसीं, त छा थियो जो असां वटि सिर्फ़ु उन जा जेके कोफिशिएंट्स आहे उहे पाण में जोड़ थिया ऐं जेको वेरिएबल हो या जेको अननोन हो असां वटि उहो जीअं जो तीअं एज़ इट इज़ रहिजी वियो। यानी असां इहो नतीजो अख़ज़ कयो त जॾहिं असां मोनोमियल्स खे जोड़ था कयूं पाण में, त जोड़ में रुॻो उन्हनि जा कोफिशिएंट्स या मुंड या सिर था हिसो वठनि, जेको वेरिएबल आहे उहो हिसो नथो वठे। सो अहिड़ी तरह असां हाणे रक़मनि जे जोड़ करण जा उसूल अख़ज़ करे सघूं था। पहिरियों जेको असां नतीजो अख़ज़ कंदासीं उहो त रुॻो हिकु जहिड़ियूं रक़मूं यानी लाइक टर्म्स पाण में गॾु करे सघजनि थियूं, उन्हनि खे जोड़े सघिजे थो। उन खां पोइ गॾु करण में रुॻो अददी मुंड यानी कोफिशिएंट हिसो था वठनि। ऐं टीं शइ जेका असां ॾिठी उहा ॾिठीसीं त रक़म जी निशानी अददी मुंड जो हिसो हूंदी आहे। ऐं गॾु करण में बदिलजंदड़ साॻियो रहंदो आहे। कोफिशिएंट हिसो वठंदा आहिनि, उहे पाण में गॾु थींदा आहिनि, पर बदिलजंदड़ जेको आहे उहो साॻियो रहंदो आहे, उनखे कुझु बि कोन थींदो आहे। इन ते असां पंहिंजे ॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।